नासिक सीता रोड में समाजी तंजीम तरफा ठरी मीरवा में शागिर्द सां बदफेली कंदड़ जवाबदार सारंग शहर के इबरतनाक सजा ॾियारण लाइ स्टेप फाउंडेशन के मेंबरनि ऐं शागिर्दनि एहतजाज कयो आहे। ॾिसूं था अज़हर मेमर जी रिपोर्ट। जी नाज़रीन जी असां मौजूद आहियूं सीता रोड प्रेस क्लब उते जेका स्टेप फाउंडेशन तरफा ठरी मीरवा में पेशल वाक़े खिलाफ़ जेका रैली कढी वई त अॻुवाणनि सां ॻाल्हियूं की त पंहिंजा मिरांडी सां वीचार कीअं पिया वञनि। हाँ जी तो ही अज स्टेप फाउंडेशन यूनिट सीता रोड की टीम एहतजाज किया है जो ठरी मीरवा में वाक़ो पेश आयो हिकु नंढड़े ॿार सां ज़्यादती कई वई। हूँ तो हर रोज़ सिंध में नई ज़्यादती थिए पई पई बाशऊर ऐं जेके सुजाग अवाम आहिनि हर रोज़ एक्शन वठनि पिया एहतजाज कनि पिया। उन हवाले से अॼु एहतजाज किया है तो ठरी मीरवा में जो वाक़ो पेश आयो है एक मास्तर जे उस्ताद जे एक किरदार से एक दाग हयो है उनके इबरतनाक सज़ा ॾिनी वञे त वध खां वध त जीअं आइंदा को भी अहिड़ो इंसान अहिड़े कम करण खां पहिरीं 1000 दफ़ा सोचे। असांजो चवण इहो आहे त हीउ जेको थ्री मीरवा में जेको हिकिड़ो शागिर्द सां जेको जिनसी ॾाढाई थी आहे, ॾिसो असांजे मुल्क में अॻमी तालीम जो बेड़ो गर्क लॻो पियो आहे। अगरि उस्तादनि जो अगरि एॾो अमल रहियो त अहिड़ो को बि अहिड़ो वालिदैन न जेको पंहिंजे ॿारनि खे स्कूल जे लाइ मोकिले। असांजी इहा ई जेको पुरज़ोर अपील आहे सिंध गवर्नमेंट खां या कानून लागू कयल इदारनि खां त इन दरंदी वेशी के सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे जीअं फ्यूचर में अहिड़ो को असांजे साम्हूं जेको केस पेश न थिए। रैली कढी वई आहे तव्हांजो छा चवणु आहे? जी साईं, कुछ ॾींहं पहिरां ठरी मीरवा में एक नंढड़े नींगर सां जिनसी ॾाढाई थी, सो इन बाबति असां रैली कढी आहे अदी शाइस्ता बलोच जे सॾ ते। असांजो सिंध गवर्नमेंट खां इहा ई मुतालबो आहे त हिन वेशी दरिंदे खे सरेआम फांसी ॾिनी वञे। महिरबानी। असां ये रैली जेको ठरी मीरवा में वाक़ियो थियो आहे उन जे हिसाब सां कढी आहे। असां मैडम शाइस्ता बलोच जे सॾ में सॾु ॾेई सीता रोड स्टेप फाउंडेशन जी ब्रांच में रैली कढी आहे। असांजी रैली जो मक़सदु इहो आहे सिंध गवर्नमेंट खां त हिन वेशी दरिंदे खे सख़्त खां सख़्तु इबरतनाक सज़ा ॾिनी वञे ऐं हुन शोगिर्द खे शागिर्द खे इंसाफ़ ॾिनो वञे। जे इंसाफ़ हुनखे न मिलंदो सुभाणे को बि वालिदैन ईअं न चाहींदो त मुंहिंजो शागिर्द स्कूल वञण लाइ तयारु थिए। महिरबानी। जी नाज़रीन जी तो जेको आहे अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। स्टेप फाउंडेशन जेको आहे सीता रोड ते निकिरी आई आहे ठरी मीरवा में जेको पेश आयल वाक़े ख़िलाफ़ हिननि जो चवणु आहे त मुल्क जेको उस्ताद आहे रिटायर्ड वहशी सिफ़त सारंग शहर उनखे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾेई ऐं मुतासिर शागिर्द इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन ज़ैन समो सां गॾु अज़हर हुसैन मेमन मेरां टीवी सीता रोड।